जी नाज़रीन, रेती में तव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त रेती वाटर सप्लाई स्टेशन तां 2 इन्वेटर चोरी ऐं 2 ॼणा गिरफ़्तार। तफ़सील मूजिब त रेती जी वाटर सप्लाई स्टेशन तां रात देर सां ताला तोड़े चोर 2 इन्वेटर चोरी करे फ़रार थी विया। जंहिं ते चौकीदार सां राब्तो करण ते चौकीदार रबनवाज़ खंबड़े ॿुधायो त रात देर सां मुंहिंजी तबियत ख़राब थी वई, जंहिं बिना ते मां डॉक्टर ॾे तबियत ॾेखारण वियुसि त मुंहिंजी ग़ैर मौजूदगी में नामालूम चोरनि अची ताला तोड़े 2 इन्वेटर चोरी करे फ़रार थी विया आहिनि, जंहिं जी इतलाह मूं रेती थाणे ते ॾिनी आहे ऐं पब्लिक हेल्थ जे सर्वेयर खे बि मां इतलाह पहुचाई आहे। जंहिं खां पोइ खोजी कुता घुराया विया आहिनि, जेका भर जे ॻोठ सूमर खंबड़ो जे हिकु घर मोहम्मद इस्माइल खंबड़ो जे घर में वञी वेठा आहिनि। जंहिं ते कार्रवाई कंदे रेती पुलिस मोहम्मद इस्माइल खंबड़ो खे बि गिरफ़्तार करे थाणे ते खणी वई आहे। जॾहिं त रेती थाणे ते वॾे मुंशी सां राब्तो करण ते हुन ॿुधायो त बिल्कुलु असां खोजी कुतनि जे घर वेहण खां पोइ इस्माइल खंबड़ो खे थाणे ते वठी आया आहियूं, जॾहिं त वाटर सप्लाई स्टेशन जे चौकीदार रबनवाज़ खंबड़ो खे बि असां थाणे ते जाच लाइ विहारे छॾियो आहे।